सिंध जी सूंह मिठे पाणीअ जो वॾो ज़ख़ीरो ऐं हज़ारे माण्हुनि जो रोज़गार ही आहे मंछर ढंढ। पर अॼु हीअ ढंढ पंहिंजी बका जी जंग विड़ी रही आहे। मंछर ढंढ में ईंदड़ गंदो पाणी या सुकल किनारा कंहिं ज़माने में मंछर जो पाणी आईने वांगुरु साफ़ ऐं शफ़ाफ़ हूंदो हो, जिथे सियारे जी मुंद में हज़ारे परदेही पखी महिमान बणिजी ईंदा हुआ। पर अॼु उहा सूंह किथे गुम थी वई आहे। MNV ड्रेन जे गंदे ऐं ज़हरीले पाणी हिन मिठे पाणी जी ढंढ खे ज़हर जो प्यालो बणाए छॾियो आहे। मच्छी घटिजी रही आहे, पखी हाणे हिते जो रुख़ नथा कनि ऐं जिन मलाहनि जी ज़िंदगी हिन पाणीअ सां जुड़ियल हुई, उहे अॼु मजबूर थी लॾ पॾाण करण ते मजबूर आहिनि। 2022 जी ॿोॾि खां पोइ मंछर जी लहरुनि में उथल त आई, पर छा उन सां मंछर जो नसीब बदिलियो? मंछर सिर्फ़ु हिकु ढंढ न आहे, हीउ सिंध जो तारीख़ी ऐं कुदरती विरसो आहे। जेकॾहिं अॼु असां मंछर लाइ आवाज़ न उथारियो त शायदि ईंदड़ नसलुनि लाइ हीउ सिर्फ़ु किताबुनि जो हिकु हिसो रहिजी वेंदी। अचो त मंछर खे बचायूं, सिंध जी सूंह खे बचायूं। वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।